अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद दोस्तों। अॼु वीडियो ते अचण जो मुंहिंजो मक़सदु आहे त कुझु ॾींहंनि खां वठी मेराण हाईवे ते जेको बांदी भरिसां हिकिड़ो हुकुमरान दुर चइजे या हुकुमरान दुर जे जेके माण्हू आहिनि उन्हनि जिबरी तौरु हिकिड़ो आवाम जे मथां हिकिड़ो टूल मढ़ियो आहे ऐं उन टूल जी का बि क़ानूनी हैसियत कान्हे। अहिड़ी ॻाल्हि त मेराण हाईवे जेको रोड आहे उहो लिंक रोड आहे, डबल रोड कोन्हे को। उनजी इजाज़त ई नथी मिली सघे तव्हांखे तव्हां हुते टूल लॻायो, छो त उनजी क़ानूनी हैसियत ई का कान्हे। या त तव्हां बल्दिया डिपार्टमेंट जेको आहे उन खां NOC वठणी पवंदी, या वरी जेकॾहिं बल्दिया जे अंडर में नथो अचे त उनजी सिंध असेंबली मां तव्हांखे मंज़ूरी कराइणी पवंदी। उन खां अलावा तव्हां इहो टूल नथा वठी सघो ऐं इहो गैर क़ानूनी अनलीगल आहे। ॿिए पासे हितां जा सियासी समाजी थोरे सहाफ़ी बांदी जा दोस्त जिन्हनि कुझु जाखोड़ कई, बहरहाल उन जे बावजूदि बि उहो टूल लॻी वियो। उन टूल खे स्टार्ट कयो वियो आहे ऐं ईंदड़ वींदड़ जेके गाॾियूं आहिनि उन्हनि खां टूल वसूल कयो पियो वञे, जेको गैर क़ानूनी आहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं मेराण हाईवे ते हादसा थींदा हुआ त हितां जा माण्हू, हितां जा सहाफ़ी जा सिविल सोसाइटी जा जेके वर्कर हुआ उहे दावूं कंदा हुआ त मेराण हाईवे जेको पुनी रोड थी वियो आहे, हिते जेका हैवी ट्रैफ़िक आहे उनखे इजाज़त न ॾिनी वञे, छो त उन्हनि वटि रूट परमनेंट ई न आहे हिते गुज़रण जी। त उन ते असांजा जेके मढ़ियल मथां जेके आहिनि मोहतार या जेके आहिनि मिनिस्टर आहिनि या उन्हनि जे माना कननि ते का जुए ई कोन चुरंदी हुई, उन्हनि कॾहिं बि इहो पुलिस खे चयो ई कोन त तव्हां इन्हनि गाॾियुनि खे रोकियो, हिते हादसा था थियनि। पर हाणे जॾहिं टूल लॻो आहे त उन्हनि पुलिस वारनि खे, सईदाबाद पुलिस थी वई, नवाबशाह पुलिस थी वई, बालूजा कुबा, दौड़, बांदी, उनखां हलिया वञो तव्हां कुंभन ताईं, त उन पुलिस खे पाबंद कयो वियो आहे त मेराण हाईवे ते जेका हैवी ट्रैफ़िक अचे थी उनखे तंग न कयो। मतिलबु इन जो इहो आहे त उनखे तंग तव्हां न कयो त जीअं हू असांखे टूल ॾियनि, टूल जा पैसा असां वठूं। ऐं हाणे तव्हांजे साम्हूं ॾिसी सघो था तव्हां मेराण हाईवे ते त गुज़रण बि मुश्किल थी वियो आहे, एॾी हैवी ट्रैफ़िक अची वई आहे। थी सघे थो मे बि मुंहिंजो हिकिड़ो ख़दशो आहे त हिननि पुलिस वारनि खे थी सघे इहो बि चयो हुजे त नेशनल हाईवे वारी जेका ट्रैफ़िक आहे उनखे तव्हां ज़बरदस्ती बि मेराण हाईवे ते खणी अचो त जीअं असां टूल मां कुझु कमाए सघूं। इहे बि हिकिड़ा उन्हनि जा जेके आहिनि हथ ठोकिया हिकिड़ा बहाना बि आहिनि। सो दोस्तो, ॿी ॻाल्हि त कंहिं ज़माने में हिकिड़ो बादशाह हूंदो, उन बादशाह जी हुकुमरानी हूंदी। बहरहाल अॼुकल्ह जे मां हिन मुआशिरे ते इहो तव्हांखे मां हिकिड़ो ॿुधायां थो त जेको मुआशिरो असांजो ख़ामोश आहे उनजे करे, त उन बादशाह खे फ़िक्र हूंदी त मां हिन मुल्क जो बादशाह आहियां ऐं असांजे मुल्क जी जेका आवाम आहे एॾी मगरूर आहे ऐं जेको सो मसरूफ़ आहे जो उन्हनि खे माना बादशाह जी परवाही कान्हे। त हुन हिकिड़े वज़ीर खे चयो, मशवरो कई त आख़िर इन्हनि जो छा कजे। त हुन वज़ीरनि खे मशवरो ॾिनो त तव्हां टैक्स वधायो। पहिरियां रुपयो टैक्स ॾींदा, वरी ॿ रुपया करे छॾनि, तॾहिं बि माण्हुनि ॿ रुपया ॾियण जे लाइ राज़ी हुआ। बहरहाल उन्हनि माण्हुनि पोइ बि तवजह न ॾिनी। आख़िर बादशाह वरी परेशान थियो त यार हिन ते टैक्स बि असां मड़ियोसीं, पोइ बि जेको सो असांखे लेखनि ई कोन था। त वरी वज़ीर खे घुराई, वज़ीर हिन खे चयो त हाणे हिकिड़ो कमु कर, तूं पुल ठाह जितां सॼे आवाम जो गुज़रगाह उन पुल मां हुजे। पोइ हुन पुल ठाराई, पुल ठही वई। चई बादशाह वज़ीर खे घुरायो, हाणे छा कयां? चई त हाणे हिकिड़ो अमरा बिहार जेको इन माण्हू जेके तव्हां गुज़रनि न उन्हनि खे पादर हणंदो वञे। त उहो बि कमु थी वियो, शुरू थी वियो। उन्हनि खे पादर बि आहिनि त लाइन जो वॾी थी वई त माण्हुनि जो टाइम ज़ाया पियो थिए। त माण्हुनि सोचियो त हाणे छा कजे। त अॼुकल्ह जे मुआशिरे में जीअं बोहतार वॾेरा जेके हूंदा आहिनि, कामोरा जेके वॾनि वॾनि बोहतारनि जे अॻियां चापलूसी कंदा आहिनि, अहिड़ा गॾु थिया, उन्हनि खां सलाह वरितनि। उन्हनि चयो त हाणे बादशाह जे महल जे अॻियां हली धरणो था हणूं, छो त असांजो टाइम ज़ाया थो थिए, असांजो कारोबार थो ज़ाया थिए, असांजो टाइम ज़ाया थो थिए। सो इन जे करे बादशाह जे महल जे अॻियां धरणो था हणूं। बादशाह जे महल जे अॻियां अची सभु गॾु थी विया। माण्हुनि बादशाह ॾिठो त हा बिली हाणे कुझु फ़र्क़ु पियो आहे मुंहिंजे माण्हुनि ते, पादर लॻा अथनि त पहुता। पोइ बादशाह ॿाहिरि निकिरी आयो। बादशाह पुछो त छा मसइलो आहे? जेके वाठागिरी कंदा आहिनि, जेके वाठा हूंदा आहिनि, उहे अॻियां अची विया हुजूम जी सूरत में। बादशाह खे चवनि, बादशाह साहिबु
टैक्स वधायो असां तॾहिं बि तव्हांखे कुझु कोन चयोसीं, तव्हां पुल ठाहिराई तॾहिं बि असां तव्हांखे कुझु कोन चयोसीं। बहरहाल मसइलो इहो आहे त असां जंहिं रस्ते सां वञूं था उते जेको तव्हांजो माण्हू बीठो आहे जेको असांखे पादर थो हणे उहो हिकिड़ो आहे, उन जे करे असांजो टाइम ज़ाया थो थिए। महिरबानी करे पादर हणण वारा माण्हू वधायो। सो अॼुकल्ह असांजे मुआशिरे जो बि इहो ई मिसाल आहे जो माण्हुनि वटि फ़ुर्सत ई कान्हे का। भली तव्हां माण्हुनि खे कुचलियो, लताड़ियो, कुझु बि कयो, बहरहाल हू पुछंदा कोन। सो ही दौर वाठागिरी जो आहे। उनजे करे मां त हैरत में पइजी वियुसि। एतिरा ॾींहं थी विया आहिनि, टूल लॻो पियो आहे। मूं सोचियो त को वॾो एहतजाज थींदो, वॾा धरणा लॻंदा, रोड ब्लॉक थींदो, मेराण हाईवे ऐं अणमुदत ताईं न खुलंदो, पर ईअं कोन थियो। सभु जा सभु ख़ामोश थी विया ऐं खैरनि सां उहो टूल बि शुरू थी वियो ऐं टूल हले पियो हींअर ऐं माण्हुनि खां पैसा वठनि पिया। को बि माण्हू एहतजाज करण जे लाइ तयारु कोन्हे को। सो हीअ आहे असांजे मुआशिरे जो हाल अदा।